खिपरो मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में बरसात जे वसकारे खां पोइ मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। मच्छरनि जे आज़ार खां बचण जे लाइ खिपरो में मोहारनि जे कपिड़े जे कारोबार में वाध थी वई आहे। साए रंग जे मच्छरदानी जो कपिड़ो हिन वक़्तु खिपरो जी मार्केट में वॾी डिमांड रखे थो। खिपरो जा मारवंद माण्हू इन मच्छरनि खां पंहिंजे जानवरनि खे बचाइण जे लाइ इन मच्छरदानी जी ख़रीदारी कंदा आहिनि। इन मौके ते खिपरो जे शहरनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त साईं मुआरी असां वटि माल जी तमामु सुठियूं पयूं आहिनि ऐं होलसेल रेट आहे, ॿाहिरि रिआयत ऐं सिलाई बि ॿाहिरि रिआयत कराए ॾींदा आहे। सम्झनि सर, 10 वाल खां वठी 150 मीटर ताईं माल जी ठहियलु आहे। मतिलबु 10 ढोरनि खां वठी 100 ढोरनि जी बि ठहियलु पई आहे होलसेल रेट। हिन जी सिलाई असांखे रिआयत में रिआयत सही बिल्कुलु सही हले पई। असांजी हींअर मन मुआरी आहे जेका तंहिंखां पोइ सही हले पई। हा बिल्कुलु रिआयत खां वठूं पिया। हीअं सिलाई असां जहिड़ो करे 50 फुट जे असां 5 रुपया 10 रुपये जे हिसाब खां सेठ असां ॾियण में बिल्कुलु रिआयत खां मिले थी। मच्छरदानी जे कपिड़े में वाध सबबु मारवंद माण्हुनि जो आला इख़्तियारनि सां मुतालबो आहे त असांखे इन महांगाई जे दौर में रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।